रहे चंद्र जे दोस्तनि जे जो ज़िक्र निकितो त उहे जेके दोस्त आहिनि दिलि जा उन्हनि दोस्तनि सां चंद्र बि एतिरो ई प्यारु कंदो आहे जेतिरा दोस्त हुन सां प्यारु कंदा आहिनि। इन जे करे संदसि किताब ते ही मुख़्तसिर जेको वर्कशॉप थियो मुंहिंजे सां तमामु घणी कोशिशि थी जंहिंमें त क्रिएटिव शाइरी जेका आहे उनखे एक्सप्लेन करणु ॾाढो ॾुखियो आहे थोरो नज़र में शाइरीअ खे नज़र में बयानु करणु मुश्किल आहे ऐं जेकॾहिं किन दोस्तनि खे शौक़ु हुजे नकाबनि जे शौक़ु हुजे नकाब थियण जो शौक़ु हुजे उहो कनि इन सां अदब जो धरती जो उनखे तनक़ीद खपे थी या सुठी कोशिशि आहे बिहार खे एक्सरसाइज़ आहे मां सम्झां थो त चंद्र जी शाइरीअ ते हिकु वर्कशॉप जो आयोजन थियो आहे हिन जी शाइरीअ जहिड़ा केतिरा ई वर्कशॉप थींदा ऐं वर्कशॉप जो मक़सदु ई उहो आहे जे दोस्तनि खे हल्को कंहिं बि हिकिड़ी शइ खे डिस्कस कजे कंहिं बि हिकिड़ी शइ ते ॻाल्हाइजे उनजे मुख़्तलिफ़ पहलुनि जो जाइज़ो वठिजे ऐं जेका शइ सम्झ में नई थी आहे उन ते जॾहिं बहस कबो आहे त तव्हांखे आख़िर सम्झ में अचणु लॻंदी आहे शाइरी एतिरी गहरी आहे एतिरो डीप थॉट आहे हिन में जो इन ते अहिड़ा काफ़ी वर्कशॉप थींदा सिंधी अदब में इहो बहस त हिन खां अॻु काफ़ी हलियो पिए जंहिंमें असांजा केतिरा दोस्त नज़री शाइरीअ खे शाइरी तस्लीम ई न कंदा हुआ उन ते काफ़ी जहिड़ा झगड़ा थिया संगत जे महफ़िलुनि में ऐं ॿार हल्कनि में उन ते पोइ काफ़ी तरक़ीब थियूं चयो न साईं या शाइरी न आहे जिन ॻाई नथी वञे पोइ वरी आगन बि छोड़ी वञी पंहिंजो शाइर पुछे हली फिला शाइरी माण्हू उन्हनि वरी आज़ादु अयाल जे लफ़्ज़नि जा कंपोज़िशन थींदा पोइ वरी उन तरक़ीद बि शइ आई शाइरी मूंखे चंद्र जे शहर में पहिरीं ॻाल्हि त हिनजी शाइरी ख़्याल जी शइ हीअ ऐं हुन में ख़्याल जी शाइरी आहे हीअ का लफ़्ज़नि जी शाइरी न आहे फिक्शन जी शाइरी न आहे ॿोलीअ जी शाइरी न आहे त मूंखे इहा ॾिसी ॾाढी ख़ुशी थी भई चंद्र जे नसरी लफ़्ज़नि में नसरी शाइरीअ में मूंखे रिज़म नज़र आई हिन वर्कशॉप में कंहिंजी बि राय का हथी राय कान्हे छाकाणि त इहो डिस्कशन जो हिकिड़ो प्रोसेस आहे इहो अॻिते हलंदो असांखे जेकॾहिं एतिरी हिमत आहे ऐं असां में जेकॾहिं हिकिड़ो हौसलो आहे त असां हिनखे अञा वधीक पाबंद मीडिया ते डिस्कस करे सघूं था हिनजी खे वर्कशॉप करे सघूं मूंखे हिन जे नसरी शहरनि में रिज़म नज़र आई आहे मूंखे हिन जे नसरी शहरनि में दर्द जी शाइरी महसूसु थी आहे ऐं ख़्याल जी शाइरी त आई आहे वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन चंद्र मतिलबु खे घणो डिस्कस कयो आहे हिन शाइरी ऐं मूंखे कॾहिं कॾहिं कीअं महसूसु थियो आहे त हीअ उन्हनि माण्हुनि जी औलाद आहे दरिया जे किनारे ते पंहिंजी बेद लिखिया जिन बेद लिखिया हुआ उन्हनि ज़िंदगीअ जे मक़सद ते महसूसु लाइक़ु कयो हिन जी जेका शाइरी कई ऐं उन ज़िंदगी जे मक़सद ते जेका ज़िंदगी कई ऐं हिन जे चंद्र जी शाइरी में जेको ज़िंदगी जो फ़लसफ़ो आहे उन में मूंखे सिंध ड्रीम नज़र आयो अॼु जे दौर जूं जेके पंजाब क़ौमूं आहिनि उन्हनि वटि हिकिड़ो ड्रीम थींदो आहे पंहिंजे क़ौम खे तरक़ी ॾियारण जो पंहिंजे मुल्क खे तरक़ी ॾियारण जो ऐं शायदि थींदो आहे इहो सोचींदा आहिनि त असांजी क़ौम असांजो मुल्क कीअं हुजे ओड़ा हिकिड़ा ख़्वाब पंहिंजे हथ में ठाहींदा आहिनि जेकॾहिं चंद्र मूंखां पुछे हा हिन किताब जो मां कहिड़ो रखां त मां चवां त सिंध जो फ़लसफ़ो
समाजियात नफ़सियात जेके बि पहलू आहिनि सिंधी सोसाइटीअ जा ग्लोबल कॉन्टेक्स्ट उन मुताबिक़ हिनजी शायरी जी मुख़्तलिफ़ किताब ड्रीम आहे उन ड्रीम में तरक़ीब आहे उन ड्रीम में सेलिब्रेशन आहे उन में कावड़ आहे उन में प्यार आहे उन में मुहबत आहे उन में बुज़ुर्ग जे लाइ दावत आहे ऐं मूंखे जेका हिन जे सिंध जी शाइरी में वॾी ख़ासियत रही आहे उहा आहे हिन जे कंहिं बि शहर में हिन जे कंहिं बि नज़री नज़्म में